जाना तोखे खबर आऊं कूड़ ॻाल्हायां कोन ऐं कूड़ जी मुंहिंजी ठुप आदत कोन्हे जेको कमु सच बाबा सच में जेको मज़ो आहे न उहो कंहिं ॻाल्हि में मज़ो कोन्हे छा बोले सच में ठीकु आहे जने कॾहिं छा आहे नी 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 कहिड़ी नानी बाबा ॻाल्हि ॿुध जल्दी जल्दी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी आऊं त हमरा का मोबाइल खणी भॻो या हैं चोरी कई न हा आज चोरी कई मैं मजबूरी बाबा आऊं कूड़ ॻाल्हायां कोन मूंखे चोरी बि आऊं कोन रखां बाबा 10,000 रुपये मोबाइल 5,000 तुंहिंजा 5,000 मुंहिंजा रुॻो इहे शाम ते टार मूं था लिख लिख अच्छा अच्छा लिख मोबाइल लिख केरु सवाल ई पैदा कोन्हे केरु ॿुधे हा हा जाना धके थी वियो हा 5,000 हिकिड़ा त बची विया हा आहे बाबा चोर को ॾिठो न यार मुंहिंजी मोबाइल खणी भॻो आहे हा वे कहिड़ो चोर यार मोबाइल कहिड़ी यार सैमसंग की 50,000 में कल्ह वरिती पुलिस वारनि जी मोबाइल खॼो वञे यार 50,000 जी हा पोइ हुन मूंखे 10,000 ॿुधाया वे सही सां हां हा क्या ॿुधाया हा तोखे ख़बर आहे कूड़ ॻाल्हायां कोन हा कूड़ वॾो गुनाह आहे ऐं कुझु ख़र्चो पाणी थींदो माण्हू ते ॿुधायां थो पुलिस वारे खां ख़र्चो पाणी माण्हू तोखे कीअं ॿुधायो कीअं 10,000 ठीक आहे सुठो लाईंदे चोर जेको सही वेठो थी ही लॻो अल्लाह ही चोर बना ए अदा चोर कोने चोर आऊं कोने पोइ कहिड़ा चोर ही मुंहिंजो उस्ताद है यो इन मुक्तो चर्या थी चर्या क्या घुमदा वतऊं थी चर्या